दादू जे बी सेक्शन थाने जी हद में 3 हफ्ता अॻु फिर मज़ाहमत क़तल थियल पीरसन मंठार लग़ारी जो मुख्य कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि ऐं सियासी समाजी तंज़ीम जे अॻवाननि अशरफ लग़ारी सिकंदर सोढर जी अॻवानी में इंडस हाईवे ते कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे टायर्स साड़े रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त 3 हफ्ता गुज़री विया आहिनि, पुलिस बासर मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न पई करे। हुननि चयो त पूरो ज़िलो बदअमनी जी बाहि में भड़के पियो, ॾींहुं हुजे या राति, हुरियूं चोरियूं धाड़ा रोज़ जो मामूल आहिनि। 3 हफ्ता अॻु इंडस हाईवे ते हथियारबंदनि बोरियत पीरसन मंठार लग़ारी खां मोटरसाइकिल फुर कई, मुज़ाहमत ते गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि जवाबदारनि निशानदेही पिणु कई त असल कातिल केरु आहे। उन बावजूद अञा ताईं पुलिस मुख्य कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त कातिल गिरफ़्तार न थियण ताईं धरणो जारी रहंदो। इंडस हाईवे ब्लॉक हुजण सबबि हैदराबाद, कराची, लाड़कानो समेत नंढनि वॾनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई।